घोटकी भरिसां कादरपुर में 3 ॾींहं अॻु अगवा थियल 2 मुख़बिर भाजपा न थी सघिया। मुख़बिरनि जे वाट्सन पारां मुख़बिरनि जी भाजपा लाइ घोटकी में नेशनल हाईवे क़ौमी शाहराह बंद करे धरणो हंयो वियो। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो जी हिदायतुनि ते सिकंदर इलाक़े जी अॻवानी में पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि ऐं कारकुननि बि धरणे में शिरकत कई। कादरपुर शहर जे भुट्टा मोहल्ले जे रहवासियुनि ॿिनि सगन भाइरनि मोहम्मद कासिम भुट्टो ऐं मोहम्मद मुराद भुट्टो खे धाड़ियल 3 ॾींहं अॻु ज़मीन तां अगवा करे विया हुआ। मुख़बिरनि जे वाट्सन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि एडवोकेट वाहिद बख्श भुट्टो, एडवोकेट शाहनवाज़ वसीर, एडवोकेट वज़ीर अहमद घोटो, अब्दुल्ला घोटो ऐं ॿियनि मुख़बिरनि जी भाजपा लाल शाह लबाणा होटल वटि नेशनल हाईवे ते 10 टर्नी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि रोड ॿिन्ही पासनि खां वॾी तादाद में गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन जो चवणो हो त घोटकी पुलिस 24 कलाक मोहलत वरिती हुई, जंहिं बाद मुख़बिरनि खे भाजपा नाहे करायो। हुन चयो त घोटकी पुलिस ॾोहारियुनि सां बट बणियल आहे। घोटकी पुलिस माण्हुनि खे अगवा में बि मुलविस आहे, ॾोह बि पाण कराए थी। हुननि चयो त असीं पंहिंजनि घरनि में बि गैर महफ़ूज़ आहियूं। थाणनि ते मुक़ररु करप्ट ऑफिसरनि खे फौरी तौर ते हटाए वञे त जीअं घोटकी जो अमन बहाल थी सघे। हुननि चयो त जेसिताईं असांजे मुग़बिरनि खे भाजपा न कराए वेंदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।